Welcome to Time News Studios. You are watching 3 p.m. Bulletin. पाकिस्तान 1 सैकड़ो खां बि घटि कार्बन ख़ारिज करे थो। असां ॿियनि मुल्कनि जा कीता लोड़े रहिया आहियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जूं दादू ज़िले में ॿोॾि 60 इलाइक़नि जे दौरे दौरान ॻाल्हियूं। वज़ीर आज़म जो चवणु आहे त दुनिया खे ॿुधायो आहे त जबल जहिड़नि चैलेंजिस खे अकेले सर मुंहुं नथा ॾेई सघूं। आलमी बिरादरी खे अॻिते अचिणो पवंदो। ॾुखे वक़्त में सियासी पॉइंट स्कोरिंग छॾे ॿोॾि मुतासिरनि लाइ गॾिजी कमु करण जी ज़रूरत आहे। उमेद आहे त गॾिजी ॾुखे वक़्त मां निकिरी ईंदासीं ऐं पाकिस्तान तरक़ी जे दग ते ईंदो। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम ज़रिए मुतासिरनि में 42 अरब रुपया विराया विया आहिनि। दादू जे कुझु रिलीफ कैंपनि में मुतासिरनि खे 25 हज़ार रुपया नाहिनि मिलिया। DC दादू ऐं वॾे वज़ीर खे फौरी इहा रक़म पहुचाइण जी हिदायत कई आहे। रिलीफ कैंपनि में खुराक ऐं दवाऊं दस्तियाब आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तरफ़ां ककड़ भरिसां क़ाइमु थियल टेंट सिटी जो दौरो। वॾे वज़ीर मुराद अली शाह वज़ीर आज़म खे ब्रीफिंग ॾींदे चयो त दादू ज़िले में ॿोॾि तबाही मचाई आहे। हज़ारें घर ॿुॾी विया ऐं फसल बि तबाह थी विया। ॿोॾि मुतासिरनि लाइ रिलीफ कैंप्स क़ाइमु कयूं पियूं वञनि, पर ख़ैमनि जी खोट आहे। रिलीफ कैंप ते वज़ीर आज़म सां कचहरी दौरान मुतासिरनि तरफ़ां ॿोॾि जी तबाहकारनि ऐं इमदाद न मिलण जूं दाऊं। मुतासिरनि जी शिकायत ते वज़ीर आज़म तरफ़ां केन शाह जो ग्रिड स्टेशन फौरी बहाल करण जी हिदायत। सेप्को अमलदारनि मां केर बि वज़ीर आज़म खे ब्रीफिंग ॾियण लाइ न पहुतो। वज़ीर आज़म घणी देर ताईं ॿोॾि मुतासिरनि सां कचहरी कई ऐं ॿारनि खां पाकिस्तान ज़िंदाबाद जा नारा बि लॻराया। नवाज़ लीग अॻवान इसाक़ डार तरफ़ां अॼु सेनेटर तौरु हल्फ़ खणण जा इम्कान। इसाक़ डार सुभाणे नाणे जे वफ़ाक़ी वज़ीर तौरु हल्फ़ खणंदो। इलेक्शन कमीशन में इसाक़ डार जी नाअहली लाइ दरख़्वास्त वापसि। ॿुधणी दौरान दरख़्वास्त गुज़ार जे वकील चयो त इसाक़ डार ख़िलाफ़ हाई कोर्ट सां राब्तो कयो वेंदो। तंहिं करे इलेक्शन कमीशन में दाख़िल दरख़्वास्त वापसि वरिती वई आहे। हाणे मरियम नवाज़ जे पासपोर्ट जी ज़रूरत नाहे। नैब मरियम नवाज़ खे पासपोर्ट ॾियण बाबति दरख़्वास्तुनि ते लाहौर हाई कोर्ट में जवाबु जमा कराए छॾियो। मरियम नवाज़ पासपोर्ट हवालगी लाइ मुख़्तलिफ़ दरख़्वास्तूं दाख़िल कयूं हुयूं। नैब लाहौर पंहिंजे जवाब में मौक़िफ़ इख़्तियार कयो त मरियम नवाज़ जे मौक़िफ़ में बुनियादी हक़नि जी ॻाल्हि थियल आहे। सुप्रीम कोर्ट फ़ैसिलो ॾेई चुकी आहे त फ़ौजदारी केस में बि कंहिंखे आइनी हक़ खां महरूम नथो रखी सघिजे। नैब खे हाणे मरियम नवाज़ जे पासपोर्ट जी ज़रूरत नाहे।